इन्नल्लाह मअस्साबिरीन वला तक़ूलू लिमन युक़तलु फ़ी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउन वलाकिन ला तशऊरून। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ाम आख़र ला तहसबन्नल्लज़ीन क़ुतिलू फ़ी सबीलिल्लाहि अमवाता बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून फ़रिहीन बिमा आताहुमुल्लाहु मिन फ़ज़लिहि वयस्तबशिरून बिल्लज़ीन लम यल्हक़ू बिहिम मिन ख़ल्फ़िहिम अल्ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून यस्तबशिरून बिनिअमतिन मिनल्लाहि व फ़ज़लिन व अन्नल्लाह ला युज़ीअु अजरल मुअमिनीन। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लून अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सलाह शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अदद खल्क़िक व रिज़ा नफ्सिक व ज़िनत अर्शिक व मिदाद कलिमातिक व अदद कुल्लि मअलूमिन लक दाइमन अबदा। मुझा प्यारा मुअज़्ज़ज़ हाज़रीन, अल्लाह रब्बुल आलमीन तव्हां असां मिड़नी जे मथां वॾी करम नवाज़ी फरमाई आहे जो मुहर्रमुल हराम जे पहिरें जुमअतुल मुबारक जे ॾींहं में पंहिंजे घर मस्जिद शरीफ़ में विहारे क़ुरान मजीद जे ॿुधण ऐं ॿुधाइण जी तौफ़ीक़ नसीब अता फरमाए। असांजे पाक पैगम्बर हज़रत मुहम्मद करीम सब चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो आहे त जॾहिं मुंहिंजो नालो अचे त मां ते सलात ज़रूरु पढ़ंदा कयो ऐं उन सां गॾोगॾु इहो फरमायूं त जेको मुंहिंजो नालो ॿुधी ऐं मां ते सलात नथो पढ़े इन जहिड़ो दुनिया में को बख़ील ई कोन्हे। छो त पैसनि जे हिसाब सां जेकॾहिं कंहिं खां पैसा घुरबा ऐं उहो 100 मां 50 ॾींदो त 50 त खुटी वेंदो। पर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते सलात पढ़ण सां का शइ खुटंदी कोन पर मिलंदी। महबूब करीम फरमायो जेको मुंहिंजे मथां हिकिड़ो दफ़ो सलात शरीफ़ पढ़ंदो त अल्लाह पाक उन ते 10 रहमतूं मोकिलींदो, उन जा 10 गुनाह माफ़ कंदो, उन जा 10 दर्जा बुलंद कंदो। ऐं उन सां गॾोगॾु इहो बि फरमाए छॾियऊं त जुमअतुल मुबारक जे ॾींहुं मुंहिंजे मथां सलात घणी पढ़ंदा। उन पाक पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत खे अल्लाह पाक जेके इनाम अता कया आहिनि उहे कंहिं बि नबी जे उम्मत खे न मिलिया। अमल थोरा सवाब घणो, इहो वॾो इनाम। अमल थोरा सवाब। मुसलमाननि जे साल जो आख़िरी महीनो ज़ुल्हज, मुसलमाननि जे साल जो पहिरियों महीनो मुहर्रम शरीफ़। तव्हां असां सभई थोरो सोच वीचार कंदासीं त मुहर्रम बि क़ुर्बानी जो महीनो आहे
ज़ुलहज भी क़ुर्बानी जो महीनो। ज़ुलहज जे महीने में हज़रत इब्राहिम ख़लीलुल्लाह पंहिंजे प्यारे बचड़े इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम जी क़ुर्बानी कई। उहा क़ुर्बानी अल्लाह खे एॾी वणी वई जो क़यामत ताईं हर हाजी जे मथां मुक़ररु करे छॾियईं त तव्हांखे मिना में टिनि जमरनि खे पथर हणणा पवंदा, छो त इहे टिनि जमरनि खे पथर इब्राहिम ख़लीलुल्लाह, इस्माइल ज़बीहुल्लाह ऐं संदन घरवारी बीबी हाजरा साइण शैतान खे। 18 ज़ुलहज ते पाक पैगंबर सचो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे प्यारे न्याणे हज़रत उस्मान गनी जी शहादत थी। 18 ज़ुलहज ते जेकॾहिं शहादत जो वेही दफ़्तर खोलिजे त महबूब जा हज़ारे सहाबी शहीद आहिनि, पर तव्हां असां सभई हिन ॻाल्हि खां मुतअसिर थिया आहियूं त सिर्फ़ु मुहर्रम में शहादत थी आहे। जंग उहद में शहीद थिया, जंग बदर में शहीद थिया। जंग उहद वारनि शहीदनि सां रब्बुल आलमीन पाण सौ सिधो ॻाल्हायो ऐं उन्हनि खां पुछई त तव्हांखे छा खपे। हदीस पाक में लिखियो पियो आहे सौ सिधो रब उन्हनि सां आलम अरवाह में, छो त हिन दुनिया मां त हलिया आलम अरवाह में उन्हनि खां पुछई तव्हांखे छा खपे। रब सभु कुझु ॾेई छॾियो थी। वरी ॿीहर रब पुछनि छा खपे, चई साईं सभु कुझु मिली वियो आहे। वरी टीहर पुछई, चई साईं सभु कुझु मिली वियो आहे। रब जेकॾहिं तूं असांखे को इनाम ॾियणु चाहे थो त असां चाहियूं था त ॿीहर असांखे दुनिया वारी ज़िंदगी अता फ़रमा त वरी तुंहिंजे दीन लाइ क़ुर्बानी ॾियो। अल्लाह रब्बुल आलमीन जवाब अता फ़रमायो त इहो कानून बंदि आहे जो ॿीहर तव्हांखे दुनिया जी ज़िंदगी मिले, बाक़ी तव्हांजी तमन्ना ऐं तव्हांजो पैगाम जिब्राइल जे ज़रिए महबूब मुस्तफ़ा ॾे मोकिलींदुमि ऐं तव्हांजो इहो पैगाम क़यामत ताईं क़ुर में लिखियो पियो हूंदो। सूरत आल इमरान में लिखियो पियो आहे ला तहसबन्न अल्लज़ीना क़ुतिलू फ़ी सबीलिल्लाहि अमवाता। मुंहिंजे महबूब जा उम्मतियो जेके मुंहिंजे रस्ते में शहीद थी विया उन्हनि खे मुअल चवणु त जाइज़ कोन्हे, पर मुअल दिलि में सम्झण बि जाइज़ कोन्हे। दिलि में बि उन्हनि खे मुअल न सम्झो। पोइ जेको मुअल न आहे जहिड़ो आहे उहो त खाईंदो आहे। अलाह उनजो जवाबु पाण थो ॾे बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून। मां वटि खाइनि पीअनि था। उन्हनि जे खाइण पीअण जी सूरत कहिड़ी आहे? महबूब करीम फरमायो त शहीद जे रूह खे अल्लाह जन्नत जे सावन पखियुनि में विझंदो आहे। पोइ उहे पखी जन्नत में घुमंदा वतंदा आहिनि, जिथे वणेनि ताथे पिया खाइनि ऐं पीअनि। फरहीन बिमा आताहुमुल्लाह, अल्लाह जेको उनखे ॾिनो आहे उन ते ख़ुशि। वयस्तबशिरून बिल्लज़ीन लम यल्हक़ू बिहिम मिन ख़ल्फ़िहिम, पोयनि खे मुबारक था ॾियनि त ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून, न को ख़ौफ़ आहे न को ॾुख आहे। शहादत दर्जो आहे, शहादत दर्जो आहे, एॾो वॾो दर्जो आहे जो महबूब करीम पाण फरमाइनि था उक़तल सुम्म ओहया, उक़तल सुम्म ओहया, उक़तल सुम्म ओहया। महबूब फरमायो त मुंहिंजी दिली तमन्ना आहे त हिन दुनिया में मां शहीद थी वञा वरी ज़िंदा थियां, शहीद थियां वरी ज़िंदा थियां, शहीद थियां वरी ज़िंदा थियां। 3 दफ़ा फरमायो। ऐं अल्लाह ताला तव्हां ऐं असांखे जेको क़ुरान मजीद अता फ़रमायो आहे उन जे पहिरीं सूरत अलहम शरीफ़ में लिखियलु आहे सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम,
रब असांखे उहो रस्तो ॾेखार जंहिंजे मथां तुंहिंजा इनाम। अचो त क़ुरान खां पुछूं त अलाह कंहिंजे मथां इनाम कया आहिनि। फरमायो उलाइकल लज़ीना अनअमा अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदाए वस्सालिहीन व हसुन उलाइका रफ़ीक़ा ज़ालिकल फ़ज़्लु मिनल्लाहि व कफ़ा बिल्लाहि अलीमा। अल्लाह पाक फरमायो मुंहिंजो इनाम चइनि जमातुनि घणनि ते साईं। मां अर्ज़ु कंदो रहंदो आहियां दोस्तनि खे त चइनि जो अंग अलाह खे ॾाढो प्यारो। वॾा 4 किताब आसमान तो जेके वॾे में वॾा किताब नाज़िल थिया घणा साईं? वॾा नबी 4। पर दुनिया जे तरफ़नि खे बि अल्लाह ताला चइनि में तक़सीम कयो। तरफ़ घणा हुआ? और मां चवंदो आहियां जेकॾहिं थोरो अॻिते सोचजे खणी त तव्हां असांजे खट में पावा बि चा। हा साईं, त माना चइनि जो अंग अल्लाह खे एॾो प्यारो आहे। हिकु जन्नत में नहरूं बि चा। उन महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साहबनि जी बि दुआ इहा हूंदी हुई त रब असांखे मौत मिले त शहादत वारो, मौत मिले त। हज़रत उस्मान गनी के शहीद कयो वियो। उन जो पाणी हिकु ॾींहुं बंदि न हो साईं। 40 ॾींहं जंहिंजो पाणी बंदि हो। जेके बाग़ी बग़ावत करे दर ते बीठा हा उन्हनि खां चंद सुवाल कई। 2 सुवाल रुॻो तव्हांखे ॿुधायां थो। हिकिड़ो सुवाल कई त मस्जिद नबवी जे प्लाट खे वधाइण जे लाइ प्लाट कां ॾिनो? नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मस्जिद शरीफ़ तव्हां ॾिसी आया हो जो हाणे त तमामु वॾी आहे। उन दौर में नंढी हुई। पोइ वरी फरमायो त केरु आहे जेको मस्जिद खे वधाइण जे लाइ प्लाट ॾिए? हज़रत उस्मान गनी फरमायो मां ॾींदुमि। वरी मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे न प्यारे न्याणे चयो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त केरु आहे जेको मदीने में खूह वठी उनखे वक़ुफ़ करे उन मां सभई माण्हू पाणी पिया पियनि। हज़रत उस्मान गनी फरमायो से मां ॾींदुमि। जंग जैशुल उसरा उन जंग जो नालो आहे। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं जन जिहाद लाइ चंदो कंदा हुआ। चंदो दीन जे कम लाइ चंदो करणु इहो सुन्नत आहे, सुन्नत जे ख़िलाफ़ न। हा, ईअं ख़ज़ाना कोन हूंदा जीअं हाणे ख़ज़ाना भरिया पिया आहिनि। नबी साईं फरमायो मुंहिंजे उम्मत ते उहो दौरु ईंदो जो वक़्त जा हुकुमरान उन्हनि ख़ज़ाननि खे लुटींदा। ऐं उहो लुटण वारियूं ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं हाणे अची वियूं। हिन ते बहस जी ज़रूरत ई कोन्हे असांखे। फरमायो त केरु आहे जेको उठ ॾींदो? केरु आहे जेको उठ ॾींदो? हज़रत उस्मान गनी फरमायो साईं मां 200 उठ ॾींदो। घणा बाबा? वरी फरमायो त अञा 100 उठनि जी ज़रूरत आहे। केरु ॾींदो? उस्मान गनी चयो साईं मां ॾींदो। माना 300 उठ समूरे सामान समेत, पाखड़नि समेत, महारनि समेत हज़रत उस्मान गनी ॾिना। उहो लही वेठो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेंबर तां लही वेठा। ख़ुशीअ में फरमाइनि पिया, चहिरो संदन चिमके पियो। फरमायो उस्मान गनी ते हिन ॾींहं खां पोइ कोई गुनाह जो। वरी उस्मान गनी 1000 दीनार खणी आयो। 1000 दीनार उन दौर जा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम झोली में विझी उनखे हीअं फेराइनि बि पिया, ख़ुशि बि थियनि पिया। उहो उस्मान गनी जंहिंजे लाइ महबूब करीम हीअं चई वियो ले कुल नबीन रफ़ीक़ुन व रफ़ीक़ी फिल जन्नत उस्मान। महबूब ऐलान फरमायो त हर नबी जे लाइ जन्नत में साथी हूंदो, पर मुंहिंजो साथी उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजूं बनियाणियूं यके बाद दीगरे
हज़रत उस्मान गनी खे अता फरमायूं ऐं जॾहिं ॿी न्याणी फौत थी वई फरमायूं मां पाक मुहम्मद वटि जेकॾहिं 40 न्याणियूं हुजनि हा यके बाद दीगरे उस्मान गनी खे ॾींदो वञे। इन मां तव्हां अंदाज़ लॻायो त महबूब जे सहाबनि जो दर्जो छा आहे। वरी मां त चवंदो आहियां हिन महीननि में रुगो सहाबनि जे दर जी तारीफ़ कजे। हा मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं हिकिड़े ॾींहुं मस्जिद शरीफ़ में बीही हिकिड़े पासे नो अबू बकर साईं खे विहारियूं, ॿिए पासे नो उमर साईं खे विहारियूं, ॿिन्ही जे कुल्हनि ते हथ रखियूं। हीअं हथ रखी साहबनि खे चयूं ॾिसो, चईंसि ॾिठोसीं, छा था ॾिसो? चईंसि विच ते तव्हां आहियो, तव्हांजे ॿिन्ही पासनि ॾऊं तव्हांजा सहारा आहिनि। ॻाल्हि सम्झण आहे, जेके घणो वाइज़ ॿुधंदा आहिनि उन सम्झो। तव्हांजे ॿिन्ही पासनि ॾऊं सहारा आहिनि। अबू बकर बि महबूब जो सहारो, उमर साईं बि महबूब जो सहारो। महबूब जे सहारनि खे घटि वधि ॻाल्हाइण चओ हराम आहे, हराम। नबी साईं फरमायो मुंहिंजे उम्मत ते हिकिड़ो दौरु ईंदो जो सभु असहाबी मुंहिंजे साहबनि खे घटि वधि ॻाल्हायो। उहो सच ॿुधायो। जंहिं मजलिस, जंहिं महफ़िल, जंहिं कचहरी में तव्हां ऐं असांजे अबे अम्मा खे ॻाल्हायो वञे उते वेहंदासीं। ओॾे वञिणो बि न आहे, वेहणो बि न आहे। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अम्मा आशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा अबू बकर साईं जी न्याणी। वक़्तु मुख़्तसर आहे, तंहिं करे ॻाल्हियूं बि मुख़्तसर कनि। उन जे पाकाई में अल्लाह साईं क़ुरान शरीफ़ जा 2 रुकू नाज़िल कया। अम्मा आशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे पाकाई में क़ुरान शरीफ़ में सूरत नूर में 2 रुकू नाज़िल थिया। उन 2 रुकुनि मां आख़िरी आयत आहे अल ख़बीसातु लिल ख़बीसीन वल ख़बीसून लिल ख़बीसात वत्तय्यिबातु लित्तय्यिबीन वत्तय्यिबून लित्तय्यिबात उलाइका मुबर्रऊन मिम्मा यक़ूलून लहुम मग़फ़िरतुन व रिज़्क़ुन करीम। अल्लाह पाक फरमाओ त पलीत औरतूं पलीतनि जे लाइ हूंदियूं, पाक औरतूं पाकनि जे लाइ हूंदियूं आहिनि। असांजो अक़ीदो ईमान आहे त असांजो महबूब करीम एॾो पाक आहे जो उन जे जिस्म अतहर ते ज़िंदगी में मख बि न विछी आहे। महबूब करीम फरमायो त आशा सिद्दीक़ा सचो रज़ी अल्लाह ताला फरमायूं, होॾे ॿुधायूं तव्हांखे त भई सहारा न साईं। पोइ छा फरमायूं? ॾिठो चइसि ॾिठोसीं। फरमा हा कज़ा नुबअसु यौमल क़ियामा। जीअं अॼु ॾिसो था तीअं क़यामत जे ॾींहुं मां उथंदुमि त ईअं हूंदुमि। ॿई मुंहिंजे पासे में हूंदा, विच में मां हूंदुमि। पोइ अम्मा आशा सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हा सिद्दीक़ अकबर जी न्याणी महबूब फरमाइनि था मां 9 घरनि में हूंदो हा, 9 घरनि में मां वटि जिब्राईल क़ुरान न खणी ईंदो आहे। मां वटि जिब्राईल क़ुरान न खणी ईंदो आहे, पर आशा सिद्दीक़ा सां जॾहिं बिस्तरे ते गॾु सुतल हूंदो हा त जिब्राईल मां वटि क़ुरान खणी ईंदो हा। अम्मा खे घटि वधि ॻाल्हाइण वारो उन जे लाइ फ़ैसिलो तव्हां कयो त छा चइबो हूंदो। अम्मा खे जेको घटि वधि ॻाल्हाए अल्लाह। आशा सिद्धी हिकिड़ी अम्मा मां चवंदो आहियां उहा आहे जेका तव्हांजे हिन ॻोठ जे माण्हुनि चया त मौली मोहम्मद दाऊद जी अम्मा आहे। ॿी अम्मा उहा आहे जंहिंखे अर्शनि जे मालिक पंहिंजे क़ुरान में चई छॾियो व अज़वाजुहु उम्महातुहुम, नबी जूं घर वारियूं तव्हां जूं मायूं। पोइ उन कचहरी में कोन वञिबो, उहो भत कोन खाइबो, उन दोस्ता दोस्ती कोन मल्हाइबी जेको अबू बकर साईं खे, उमर साईं खे, उस्मान साईं खे, हैदर करार खे
अम्मा आशा सिद्दीक़ा के घटि वधि ॻाल्हाए इन महफ़िल में भी न वञिबो, वो भत भी न खाइबो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमा मन तशब्बह बिक़ौमिन फहुव मिनहुम, नबी जो फरमान। जेको जंहिंसां मुशाबिहत रखंदो वो उन्हनि मूं आहे। तव्हां सभु सियाणा सेवता वेठा आहियो, जंहिंजी यारी चोर सां हूंदी उनखे छा चइबो आहे? उनखे छा चइबो? साधु। कुझु न कुझु मिड़ई दाल में कारो कारो हूंदो साईं। जंहिंजी यारी पथारीदार सां हूंदी, असांजी यारी असांजी ग़ुलामी महबूब जे साहबनि सां। महबूब छा चइयो पंहिंजनि साहबनि? मां त ही दोस्तनि खे चवंदो रहंदो आहियां, जेकॾहिं कंहिं कॉलेज में 1.25 लाख शागिर्द दाख़िल हुजनि ऐं इम्तिहान थिए त सिर्फ़ु 4 पास थियनि या सिर्फ़ु 5 पास थियनि, इहो कॉलेज कम जो आहे? महबूब जे कॉलेज में 1.25 लाख शागिर्द दाख़िल थिया, उस्ताद 1.25 लाख नबियनि जो सरदार, मदरसो मस्जिद नबवी, दरसी किताब अल्लाह जो क़ुरान। अल्लाह से हिन क़ुरान में लिखी छॾियो, उलाइकल्लज़ीना इम्तहनल्लाहु क़ुलूबहुम लित्तक़वा लहुम मग़फ़िरतुन व अजरुन अज़ीम। रब फरमाए मां महबूब जे साहबनि जे दिलनि जो इम्तिहान वठी छॾियो। पोइ दिलनि में छा हो? वज़य्यनहु फ़ी क़ुलूबिकुम वकर्रह वलाकिन्नल्लाह हब्बब इलैकुमुल ईमान वज़य्यनहु फ़ी क़ुलूबिकुम वकर्रह इलैकुमुल कुफ़्र वल फ़ुसूक़ वल इस्यान उलाइका हुमुर राशिदून। जंहिंजे लाइ रब फ़तवा ॾे, रब मुंहिंजा साईं महबूब जे साहबनि जे दिलनि में ईमान सींगारियल। अल्लाह तो चए त महबूब जे साहबनि जे दिलनि में ईमान सींगारियल हो, उन्हनि जे दिलनि में कुफ़ुर नापसंद हो। पोयों अल्लाह पाण फ़तवा थो ॾे, उलाइका हुमुर राशिदून, हिदायत वारा ॾिसणा अथव त महबूब जा शागिर्द ॾिसो। ऐं महबूब वरी छा चयो? असहाबी कन नुजूम फबिअय्यिहिम इक़्तदैतुम इह्तदैतुम। महबूब फरमाया मुंहिंजा उम्मतियो, मुंहिंजा सहाबी आसमान जा सितारा अथव, आसमान जा। मां अर्ज़ु कंदो आहियां त इन में नबी साईं 3 ॻाल्हियुनि ते इशारो करे छॾियो। आसमान जे सितारनि ताईं तव्हां असां केॾी बि इबादत कयूं कोन पहुची सघंदासीं। आसमान जे सितारनि में रोशनी आहे। आसमान जे पासे ॾे मिटी जो बुक खणी, छेणनि जो बुक खणी उछलबो त कोन पहुचंदो, मोटी ईंदो पंहिंजे मुंहं ॾे। महबूब इशारो कयो, जेके मुंहिंजे साहबनि खे घटि वधि चवंदा उन्हनि जे लाइ इहा ई सज़ा आहे। मुंहिंजे पाक पैगंबर हज़रत मोहम्मद करीम सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं जन फरमायो, जंहिं मुंहिंजे उम्मती जे दिलि में शौक़े शहादत पैदा नथो थिए त इहो ईमान सां मरंदो ई। अॼु सभई दिलि में अज़म कयो त रब मौत मिले त शहादत, मरणो त बाबा आहे ई आहे, पोइ शहीद थी छो न मरो? हर माण्हू खां पुछा थींदी पर शहीद खां पुछा कोन थींदी। लिखियो पियो आहे हदीस पाक में, क़यामत जे ॾींहुं माण्हुनि जा अमलनामा तुरंदा, शहीद उथंदो, उनजे जिस्म मां रत वहंदी पई, रंग रत जो हूंदो, ख़ुशबू अतरो अंबर जो। अल्लाह पाक फरमाईंदो, शहीद वल वज़्न यौमइज़िन हक़, तराजू टंगी पई आहे, अमलनामा तोरियां थो पर तुंहिंजा कोन तोरी। तूं जन्नत में बिना हिसाब जे हलियो वञ, पर अकेलो न, अकेलो न। जन्नत में वञणु ॾाढो ॾुखियो अथव। क़ुरान में लिखियो पिया, फलन युक़बल मिन अहदिहिम मिलउल अर्द ज़हबा,
को जन्नत में वञण लाइ सॼो सोन ज़मीन भरे ॾे त बि सीट जन्नत जी न मिलंदी। ॿी जॻह ते फरमायो व मिसलहू माहू, ॿी बि हुन सां गॾाए ॾे त बि जन्नत जी सीट न मिलंदी। पर शहीद खे मालिकुल मुल्क फरमाईंदो त 70 माण्हू ॻोल्हिया तुंहिंजे सदके तोसां गॾु जन्नत में मोकिलियो। शहादत का मामूली शइ थोरी। मुस्तफ़ा करीम फरमाया त शहीद जॾहिं शहीद थींदो आहे उनखे एतिरो ईज़ा बि न ईंदो आहे जेतिरो किविल चक पाए, जेतिरो किविल चक पाए। मुंहिंजे पाक पैगंबर सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाए छॾियो इन्नल्लाह इख्तारनी वख्तारली असहाबी व रब्बुक यख़्लुक़ु मा यशा व यख्तार। अब तव्हां असांजी चूंड ग़लति थी सघे थी पर मालिकुल मुल्क जी चूंड ग़लति नथी थी सघे। मां त हीअं बि दोस्तनि खे चवंदो आहियां त सिकी लधे पुट खे अहिड़ी ज़ाल परणाई हुई जेका अखियुनि खां काणी हुजे, कननि खां ॿोड़ी हुजे, हथनि पेरनि खां मंडी टुंडी हुजे। सिकी लधे खे चूंडे 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 सॼे जहान मां अहिड़ी परणाई हुई जेका सभु ॾिसी चवनि वाह वाह। महबूब करीम मां चवंदो आहियां अल्लाह जो सिकी लधो रसूल आहे। पोइ उनखे जेके सहाबी ॾिनई उहे बि चूंडे ॾिनईसि। इन्नल्लाह इख्तारनी वख्तारली असहाबी। अल्लाह मूंखे बि चूंडे 1.25 लख नबियनि जो सरदार कयो। मूंखे जेके शागिर्द ॾिनई उन्हनि खे अल्लाह मूंखे चूंडे ॾिनो। उन्हनि चूंडियलनि मां वरी मूंखे 4 चूंडे ॾिनो। जेके अल्लाह जा चूंडियल आहिनि क़यामत ताईं ग़लति नथा थी सघनि, उहे सही आहिनि। हज़रत उस्मान गनी त ज़ुलहज में शहीद थियो। वरी उमर फारूक मुहर्रम जे 1 तारीख़ शहीद। 1 तारीख़ दुआ कहिड़ी घुरी उमर फारूक, अल्लाहुम्मा अर्ज़ुक़नी शहादतन फी सबील वजल मौती फी बलद हबीबिक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुंहिंजा रब तोखां तुंहिंजे महबूब दुआ घुरी मुंहिंजे ईमान इस्लाम लाइ। मां तोखां दुआ घुरां तो मूंखे मौत मिले त शहादत वारो मिले, मूंखे मौत मिले त महबूब जे शहर में मिले। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन प्यारे सहरे जी अल्लाह दुआ क़बूल करे छॾी। मौत खां चंद घड़ियूं अॻु में पंहिंजे पुट अब्दुल्लाह खे अम्मा आशा सिद्दीक़ ॾे मोकिलियईं। चएसि वञी त तुंहिंजो नौकर उमर चवे थो त मूंखे महबूब जे रोज़े में दफ़न जी इजाज़त आहे। हज़रत अब्दुल्लाह बिन उमर जॾहिं वियो अम्मा आशा खे अर्ज़ु कयईं। अम्मा आशा फरमायो त इहा जॻह रखी त मां पंहिंजे लाइ, पर मां महबूब करीम खां हमेशह ही ॻाल्हि ॿुधंदी रहंदी हुअमि त का माण्हू चयो साईं बघड़ ॻाल्हाइनि था, बघड़। नबी साईं फरमायो मां बि हिन ते यकीन थो कयां, अबू बकर बि हिन ते यकीन थो करे, उमर बि हिन ते यकीन थो करे। महबूब जॾहिं इन्हनि ॿिन्ही जे परपुठ का ॻाल्हि कंदा हुआ त हिन ॿिन्ही खे पाण सां गॾाईंदा। तंहिं करे मां इजाज़त थी ॾियां, क़ुर्बानी थी कयां त बिला शक महबूब जे रोज़े में उमर खे दफ़न। हिकिड़ो किताबु आहे उनजो नालो आहे तारीख़ आसारुल अव्वल। उन में लिखियो अथई त हज़रत उमर पोइ पंहिंजे पुट खे चयो त जॾहिं मूंखे महबूब जे रोज़े ते खणी वञो सलातो सलाम पढ़जो, पोइ इजाज़त मिले त मूंखे दफ़न कजो, न मिले त जन्नतुल बक़ी। वो महबूब ते सलातो सलाम पढ़ण खां पोइ महबूब जे रोज़े में आवाज़ आयो उदखुलुल हबीब इलल हबीब। महबूब खे महबूब जे तरफ़, जिन जे लाइ एॾा फ़ैसिला थियल आहिनि उन जे लाइ तव्हां असां पंहिंजी ज़ुबान मुंहिंजे पाक पैगंबर सचो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे प्यारे उमर फारूक जी शहादत अवा कहिड़े
पहिरीं मुहर्रम उमर फारूक जी पहिरीं मुहर्रम 10 मुहर्रम ते हज़रत हुसैन साईं तव्हां असांखे मालूम इहो आहे त 10 तारीख़ ते सिर्फ़ु हज़रत हुसैन शहीद थियो पर तव्हां इहो ॿुधो आहे त 70 उन सां गॾु जेके साथी आहे उहे बि शहीद थिया साईं उन्हनि जा नाला छा मां शीयनि जे किताबनि में ॾिठो आहे त हिकिड़े जो नालो अबू बकर ॿिए जो नालो उमर हो टे जो नालो उस्मान हो इहे सभु हज़रत अली जा पुट हुआ हसन हुसैन साईं त हुया ख़ातून जन्नत मां अली साईं ॿी बि शादी कई उन मां वरी ॿिया पुट हुआ उन्हनि जा नाला इहे रखिया हुई अबू बकर ॿियो छा साईं उमर टियों साईं हाणे ॿुधायो त मोहब्बत आहे या दुश्मनी कुरान में अल्लाह पाक फरमाया व अल्लफ़ बैन क़ुलूबिहिम लौ अनफ़क़त मा फ़िल अर्ज़ि जमीअम मा अल्लफ़त बैन क़ुलूबिहिम वलाकिन अल्लाह अल्लफ़ बैनहुम इन्नहु अज़ीज़ुन हकीम ओ मुंहिंजा पाण रहो ॿुधी छॾियो महबूब जे सहाबन ऐं आल बैत जे विच में मां अहिड़ी मोहब्बत जोड़े छॾी हुई जो दुनिया ख़र्च कयो हा न थिए हा इन्हनि जी पाण में मोहब्बत हुई हज़रत उस्मान गनी जो 40 ॾींहं पाणी बंदि हो त हज़रत अली पंहिंजे बच्चन हसन हुसैन खे पाणी ॾेई उस्मान गनी जी तरफ़ मोकिलियो इहा मोहब्बत आहे मुस्तफ़ा करीम सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं जन फरमायो उमर चई जी मुंहिंजा साईं चई मां मेराज वारी राति तुंहिंजो महलात जन्नत में ॾिसी आयो मेराज वारी राति तुंहिंजो महलात मां जन्नत में ॾिसी आयो आहियां अवा सच ॿुधायो जंहिंखे मौजूदा दौर में सिंध जो वज़ीर आला नौकरी ॾिए उनखे को खसे सघे थो 1.25 लख नबियनि जे सरदार पंहिंजे पाक ज़ुबान मां 10 साहबनि खे जन्नत जी ख़ुशख़बरी ॾिनी 10 साहबनि खे उन्हनि मां 4 साईं जा ख़लीफ़ा आहिनि अबू बकर फिल जन्ना उमर फिल जन्ना उस्मान फिल जन्ना अली फिल जन्ना तलहा फिल जन्ना 10 मां जिनखे महबूब जन्नती चई वियो असांजो अक़ीदो ईमान आहे त अॻु बि जन्नत में महबूब जो रोज़ो असांजो अक़ीदो आहे त जन्नत खां मथे दर्जो रखे थी उन महबूब करीम 1.25 लख नबियनि जे सरदार अबू बकर साईं खे फरमायो अबू बकर मां ते मुंहिंजनि साहबनि थोरा कया एहसान कया पर समूरनि जा मां लाहे छॾिया तुंहिंजा कोन लाथमि अलाह तोखे क़यामत जे ॾींहुं पाण बदिलो ॾी जंहिंजे लाइ महबूब जो इहो फरमान हुजे उन जे ख़िलाफ़ जेका ज़ुबान खुले उन जो हिसाब इंशा अल्लाह रब वटि ज़रूरु सलात शरीफ़ पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व अस्हाबिहि बारिक वसल्लम 10 ते हज़रत हुसैन साईं मैदान करबला में जाते शहीद थियो उन सां गॾु अबू बकर बि शहीद थियो उन सां गॾु उमर बि शहीद थियो उन सां गॾु उस्मान बि शहीद थियो ये सब शहीद आहिनि मुंहिंजे महबूब करीम 1.25 लख नबियनि जे सरदार जी तालीम अहिड़ी आहे हज़रत ईसा अलैहिस्सलाम पंहिंजनि मञंदड़नि खे चयो हलो त जंग कयूं चयो इन्ना हा हुना क़ाइद असां हिते वेठा आहियूं तूं वञी इन्हनि सां जंग कर काफ़िरनि सां मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबनि चयो साईं असां पंहिंजा सीना छिलनी कराईंदासीं पर तो ताईं तीर खे पहुचण न ॾींदासीं तकबीर शान सहाबा शान अहल बैत भला हिकिड़ी ॻाल्हि थोरी सम्झाए छॾियां अहल बैत जेके आहिनि सहाबी आहिनि की न 2 दर्जा आहिनि 2 जीअं को हाफ़िज़ बि हुजे आलिम बि हुजे तीअं जेके अहल बैत आहिनि उहे सहाबी बि आहिनि छो त सहाबी उनखे चइबो आहे जंहिं नबी पाक ते कलमो पढ़ियो ऐं नबी पाक जे चहिरे मुबारक जी ज़ियारत कई उहो सहाबी आहे
हज़रत अली साईं बि कयो, हसन हुसैन बि कयो, ख़ातून जन्नत बि कयो। अहल बैत जी लफ़्ज़ी माना आहे घर भाती। इहो लंबो चौड़ो मसइलो आहे, मुख़्तसर लफ़्ज़नि तव्हांखे सम्झाइणु चाहियां थो। अल्लाह साईं क़ुरान शरीफ़ में आयत नाज़िल फरमायो या अहलल बैत। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं जन हज़रत अली ॾे पैगाम मोकिलियो त तूं बि आ, फ़ातिमा बि अचे, हसन बि अचे, हुसैन बि अचे। पोइ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं जन पंहिंजी चादर उन्हनि जे मथां रखी। बुख़ारी शरीफ़ जी हदीस में लिखियो पियो आहे, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घरवारी उम्मे सलमा चयो त साईं मां बि हिन चादर में अचां। मुस्तफ़ा फरमायोसि तव्हां त अॻु ई अची चुका आहियो, तव्हां जेके बि मुंहिंजूं घरवारी हो तव्हां अॻु में अची चुका हो। हाणे पोइ साईं जन हथ खणी रब खां दुआ घुरी अल्लाहुम्मा हाउलाए अहल बैती, मुंहिंजा रब हे बि मुंहिंजा अहल बैत, हे बि मुंहिंजा अहल बैत थी। महबूब जूं घरवारियूं बि अहल बैत, अली साईं बि अहल बैत, ख़ातून जन्नत बि अहल बैत, हसन हुसैन बि अहल बैत। बाक़ी अहले तशय्युअ वारा एतिराज़ कंदा आहिनि त जेकॾहिं साईं खे 4 न्याणियूं त ॿियनि खे छो न घुराई। उनजो जवाबु ख़ुदि उन्हनि जे किताबनि में लिखियलु आहे त साईं जूं 3 न्याणियूं इन आयत जे नाज़िल थियण खां अॻु में हिन जहान खे छॾे चुकियूं, बचल सिर्फ़ु ख़ातून जन्नत थी। मुंहिंजे पाक पैगंबर सचो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मिठड़े हुसैन मैदान करबला में शहादत घुरियईं। चई त शहादत असां अहल बैतनि जी तमन्ना आहे। अवा मिठड़ो अली बि शहीद आहे कि न? उहो रमज़ान शरीफ़ में शहीद थियो। रमज़ान शरीफ़ में माना शहादत एॾो इनाम आहे जो महबूब जा 3 यार शहीद ऐं सिद्दीक़ अकबर मानवी शहीद आहे, दुनियावी न। मुस्तफ़ा करीम सचो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे प्यारे ॾोहट जेको एॾो प्यारो हूंदो हो जो साईं जन जॾहिं ख़ातून जन्नत जे घर वेंदा बीबी फ़ातिमा उथी बीहंदी, महबूब करीमनि जे निरड़ ते चुमी ॾींदा। साईं जन जो आवाज़ु जॾहिं हसन हुसैन ॿुधंदा त भॼंदा ईंदा। नंढड़ो ॿार जेको ॻाल्हाईंदो आहे बातड़ो ॻाल्हाईंदो आहे। पोइ साईं जन ख़ातून जन्नत जे घर में पहुची चवंदा ऐनल लुका, ऐनल लुका, मुंहिंजा बातड़ा पुटड़ा किथे आहिनि? पोइ भॼंदा ईंदा। पोइ साईं जन उनखे पंहिंजे झोली में विहारींदा हुआ। साईं जन उन लाइ दुआ कंदा हुआ, उन सां प्यारु कंदा हुआ। असांजी हसन हुसैन सां बि मोहबत आहे, ख़ातून जन्नत सां बि मोहबत आहे, पर हुसैन मैदान करबला में क़ुर पढ़ियो। इहो बि ॿुधो अथव त मैदान करबला में निमाज़ न छॾी, माना हाणे सचो हुसैनी उहो आहे जेको निमाज़ पढ़े। मुंहिंजे पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह क़ुरान मजीद जी आयतुनि में जेके तव्हांजे आॾो पढ़ियमि उन में फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनू बिस्सब्र वस्सलात इन्नल्लाह मा साबिरी। इन खां पोइ वरी शहादत जो बयानु थो करे। ईमान वारो मां अल्लाह खां मदद वठो। साईं कीअं वठूं? चई सबुर जे ज़रिए सां, सबुर जे ज़रिए सां, निमाज़ जे ज़रिए सां। हज़रत इमाम हुसैन साईं पंहिंजे घर भातियुनि खे मैदान करबला में राति जो गॾु करे वसीयत कई त मां जेकॾहिं शहीद थी वञा त जज़ो फज़ो न कजो, बेसब्री न कजो, छो त अल्लाह बि चयो आहे बशर साबिरीन। महबूब करीम बि सबुर जी तारीफ़ कई आहे, तंहिंजे करे बेसब्री न कजो। मुस्तफ़ा तही फरमायो मन ज़रबल खुदूद व शक्ल जुयूब व दआ बिदावतिल जाहिलिया फलैस मिन्ना। महबूब फरमा जहाँ पंहिंजे मुंहं खे धक हयां, जहाँ पंहिंजो सीनो फाड़ियो, जहाँ पंहिंजा कपिड़ा फाड़िया ऐं जाहिलियत वांगुरु वठी रड़ियूं कई, इहो मुंहिंजो आहे। नबी जो फरमाना मां नथो चवां, इहो मुंहिंजो आहे। मुस्तफ़ा करीम सचो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं जन जे ज़िंदगी में बि शहीद थिया कि न हुआ? साईं जन जो चाचो बि शहीद थियो, ॾिसी आया हो तव्हां उहद जे मैदान में, चाचो बि शहीद थियो। अल्लाह अकबर। उन जी शहादत हिन अंदाज़ सां थी
चप बि कपिया विया, नक बि कपियो वियो, पेट बि चीरियो वियो, जेरो बि कढियो वियो। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजनि साहबनि जी जनाज़े निमाज़ पढ़ी, हर साहबी जी निमाज़ पढ़ी उनखे खणी परे पिया कनि, पर हज़रत हमज़ा क़िला फ़रमायो त न खणोसि। माना 70 दफ़ा उन जी जनाज़े जी निमाज़ पढ़ियो, 70 दफ़ा। अल्लाह ताला तव्हां असांखे बि शहादत जी मौत नसीब फ़रमाए। अल्लाह साईं फरमा वला तक़ूलू लिमन युक़्तल फ़ी सबीलिल्लाह अमवात। अल्लाह साईं चवे थो त जेको मुंहिंजे रस्ते में क़त्ल थी वञे, शहीद थी वञे, इनखे मुअल न चओ। अब ज़िंदा जे लाइ पिट खोह कबी आहे, ज़िंदा वेठो हुजे या बो ज़िंदा वेठो हुजे या दो, अल्लाह थो चए ज़िंदा आहिनि, ज़िंदा आहिनि, ज़िंदा आहिनि। मां वटि खाइनि पीअनि था। दुआ आहे त अल्लाह ताला तव्हां असांखे शहीदनि जी हक़ीक़ी ग़ुलामी नसीब फरमाए। मुहर्रमुल हराम जो महीनो बरकत वारो महीनो था। मुहर्रमुल हराम जे महीने में क़ुरान जी तिलावत घणी कंदा। अल्लाह जे नाले ते ख़ैरात करण खां को बि नथो ॼणे। ग़ैरुल्लाह जे नाले ते ख़ैरात करण जी इजाज़त न आहे। मां त ई चवंदो आहियां, अब बटई उन ज़मीनदार खे ॾिबी आहे जंहिंजी ज़मीन हूंदी आहे। हे सभु शयूं अन्न, चांवर, ॿकरियूं, रेडूं, मेहूं, गऊं सभु कान ॾिनियूं आहिनि। बसि उन जे नाले ते बासबी चइबो त रब इन जो सवाबु जेको आहे शहीदनि जे रूह खे बख़्शोसे, समूरनि नेकनि सालियनि जे रूह खे बख़्शोसे, को बि नथो झले। न ख़ैरात करणु त सुठी ॻाल्हि आहे। नबी साईं फरमा असदक़तु तुरद्दुल बला, सदको मुसीबत खे टारे छॾींदो आहे। ईअं चवंदा आहिनि त देवबंदी ख़ैरात कोन झलींदा आहियूं, कोन झलींदा आहियूं। असां त चवंदा आहियूं घणी ख़ैरात कयो, सिर्फ़ु 10 ॾींहं अचो, सॼो साल ख़ैरात कयो, सॼो साल। दुआ आहे अल्लाह ताला तव्हां असांखे सचो हुसैनी करे, सचो हैदरी करे, सचो सिद्दीकी करे, सचो फारूकी करे, सचो उस्मानी करे, सचो मुसलमान करे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़यामत जे ॾींहुं तव्हां असांखे सुञाणनि की न? बसि आख़िरी ॻाल्हि तो ॿुधायां। नबी साईं फरमा क़यामत जे ॾींहुं मां पंहिंजनि खे सुञाणंदुमि। साहबनि अर्ज़ु कयो साईं कीअं सुञाणंदव? फरमायो मां ॾसे थो वञा निशानी, तव्हां खणी अचो सुञाणंदोमांव मां। साईं कहिड़ी निशानी? फरमायो 5 वक़्त निमाज़ पढ़जो, पोइ क़यामत जे ॾींहुं उथंदो तव्हांजा 5 ई उज़वा चोॾींहं जे चंड वांगुरु चमकंदा। मां सुञाणंदुमि त मुंहिंजो आहे। हौज़े कौसर ते वठी उनखे हौज़े कौसर जो पाणी पीआरींदुमि, जेको खीर खां अछो हूंदो, माखीअ खां मिठो हूंदो। हिकिड़ो ढुक पीअंदो त 50,000 वरे ते उञ न लॻंदी। ऐं बेनिमाज़ी उहो फिरौन सां बीठो हूंदो, कारून सां हूंदो, हामान सां हूंदो, उबय बिन ख़ल्फ़ सां हूंदो। अज़म कयो चो इंशाअल्लाह निमाज़ पढ़ंदा इंशाअल्लाह। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं जन त ईअं फरमायो, तव्हांजी दिलि राग जे ॿुधण सां कारी थींदी आहे। अछी कीअं थींदी? फरमायो कसरत तिलावतिल क़ुरआन व ज़िक्र हाज़िमिल लज़्ज़ात। क़ुरान जो दौर घणो कयो, मौत खे यादि कयो, तव्हांजी इन दिलि खे मां अलाह अछो करे छॾियो। हिकु दफ़ो कलमो पाक पढ़ो, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इन कलमे जो नालो आहे कलमो तय्यब। इन कलमे जो नालो आहे अफ़ज़लु ज़िक्र। तिबरानी शरीफ़ हदीस जो किताब आहे, उन में लिखियो पियो आहे त जेको माण्हू इन कलमे खे 24 कलाकनि में 100 दफ़ा पढ़ंदो, क़यामत जे ॾींहुं उथंदो, उनजो चहिरो चमकंदो। मां त वरी हीअं बि अर्ज़ु कंदो आहियां त जेकॾहिं 100 दफ़ा पढ़ंदासीं त इहो सबक़ु पको थी वेंदो। इज़राइल जॾहिं साह कढणु ईंदो त इनशाअल्लाह असांजी ज़ुबान ते इहो कलमो जारी थी वेंदो। नबी साईं फरमाया जंहिंजे ज़ुबान ते मरण जे वक़्तु कलमो जारी थियो, उनखे मां फ़तवा थो ॾियां दख़ल जन्नत, इहो जन्नती थी। मां चवंदो आहियां निमाज़नि लाइ त सवलो आहे, हर निमाज़ खां पोइ 20 दफ़ा बसि। न त राति जो बिस्तरे ते वेही क़िबले ॾे मुंहुं करे 100 दफ़ा पढ़ी, पोइ अलाह खां दुआ घुर, अलाह ॿिन्ही जहान में चङाई नसीब, ॿिन्ही जहान जे बुराइनि बुछड़ाइनि खां बचा, एहसान ईमान कामिल सां हिन दुनिया मां ख़ात्मो बिल ख़ैर फरमा। आख़िर में तव्हांखे घर वेठे हिकिड़ी महबूब जी हदीस ॿुधायां, घर वेठे तव्हांखे शहादत जो सवाबु मिले। घर वेठे
मन आया सुन्नती इंद फसाद उम्मती फलहू अजरो मिअत शहीद। वफ़ी रिवायत नुखरा मन अहब्ब सुन्नती फ़क़द अहब्बनी वमन अहब्बनी कान माई फिल जन्नह औ कमा क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। महबूब फरमायो जहाँ मुझे सुन्नत के ज़िंदा कयो, जॾहिं मुझी उम्मत सुन्नत के छॾे ॾिनो, अल्लाह ताला उन जे खाते में 100 शहीदनि जो सवाब लिखायो। सुन्नत अवाहे कंहिंजी सुन्नत आहे? असां वारो नफ़्स बि तव्हां वारे नफ़्स खां घटि थोरा ई आहे, पर सिर्फ़ु इन लाइ रखरायूं वेठा आहियूं त महबूब जी सुन्नत आहे, माना इन जे करे छुटकारो मिले। ख़ासि तौर ते नबी साईं फरमायो जॾहिं मुंहिंजे उम्मत खे अछा वार पवंदा आहिनि न, अलाह चवंदो आहे बाना जवानी में घणी मस्ती कई, हाणे त छॾ, हाणे मूंखे हयात अचे कीअं तोखे अज़ाब कयां। हा, अॼु अज़म कयो चयो इनशा अल्लाह ताला महबूब जी सुन्नत के चेहरे ते रखाईंदासीं। मां त हीअं चवंदो आहियां त रुगो महबूब जी सुन्नत न आहे, पर ॾाढे आदम खां वठी 1.25 लख नबियनि जी सुन्नत, 1.25 लख सहाबा जी सुन्नत आहे। पीरान पीर जी आहे, कलंदर शहबाज जी आहे, भिटाई जी आहे, सभु जेके अल्लाह जा वली आहिनि समूरनि पंहिंजे चेहरे ते महबूब जी सुन्नत रखे। हे महबूब जी सुन्नत आहे। अब अॼुकल्ह सुञाणप लाइ शनाख़्ती कार्ड ज़रूरी आहे की न? क़बर में जो हलंदासीं, मां ईअं अर्ज़ु कंदो रहंदो आहियां दोस्तनि खे, क़बर में जो हलंदासीं मलाइक सुवाल जवाबु करणु ईंदा त चवंदासीं असांजे चेहरे ते महबूब जी सुन्नत, ॿियो अमल कोन्हे, असांजो शनाख़्ती कार्ड ॾियो। ॿियो फरमायो त जेको मुंहिंजो उम्मती 5 वक़्त नमाज़ थो पढ़े, उहो जॾहिं क़बर में पहुचंदो मलाइक उन खां 2 सुवाल करणु ईंदा, तुंहिंजो रब केरु आहे, तुंहिंजो नबी केरु आहे, तुंहिंजो दीन कहिड़ो आहे, त उनखे सिज नज़र ईंदो ॼण टिपरी जो वक़्तु। पोइ उनखे हिकिड़ो अखर चवंदो दौनी सली, मूंखे छॾियो त मां टिपरी, छो त महबूब फरमा जा टिपरी न पढ़ी ॼण पंहिंजी सॼी मिल्कियत तबाह करे छॾियो त नमाज़ पढ़ा। अल्लाह ताला मलाइकनि खे फरमाईंदो सुवाल जवाबु थी वियो, सुवाल जवाबु, जन्नत जी दरी खोले ॾियो, जन्नत जो बिस्तरो विछाड़ीसि। छो त निमाज़ उहो पढ़ंदो जेको रब खे मञंदो, निमाज़ उहो पढ़ंदो जेको रसूलुल्लाह जी ग़ुलामी कंदो, निमाज़ उहो पढ़ंदो जंहिंजो मज़हब इस्लाम हूंदो। तंहिं करे उनखे अल्लाह साईं मलाइकनि खे चवंदो छॾे वञोसि, बसि जन्नत जी दरी खोले ॾियो, जन्नत जो बिस्तरो विछाड़ियोसि। दुआ कयो अल्लाह साईं तव्हां असांखे हिन मुहर्रम शरीफ़ जे महीने में उन्हनि कमनि करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए जिन खां पाण राज़ी हुजे, उहे कम असांखे न कराए जिन मां नाराज़ हुजे। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। सभिनी मरीज़नि जे लाइ साईं, बीमारनि जे लाइ जेके असांजे यूथ में के पाड़े में फौत थिया आहिनि, हा साईं, 3 दफ़ा कुल पढ़ो भला। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल lahu कुफुवन अहद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल lahu कुफुवन अहद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल lahu कुफुवन अहद। अल्लाहुम्मा वस्सिल हाज़िहि अरवाहिल मुमिनीन व मुमिनात, मुस्लिमीन मुस्लिमात।